धातुरे जो बूटो सिंध में चरे धातुरे तौर मशहूर आहे। ही एक नंढो बूटो थींदो आहे जेको ज़रे ज़मीन में पाण मुरादो पुटंदो आहे। ही बूटो ज़मीन में 6 फुटनि ताईं पाण हणे थो ऐं 3 खां 4 फुट ऊचो थिए थो। हिन जा पन हेरण जे पननि वांगुरु थियनि था। हिन जा ॾेना गोल लीमे जेॾा ऐं ॿिज सां भरियल थियनि था। हिन जो ॿिज भूरे रंग ते थिए थो जेको नशे वारो थिए थो। तिबी लिहाज़ सां हिन जो असर थधो ऐं ख़ुश्क आहे। ॿहिराड़ी जा माण्हू हिन ॿूटे जे पननि खे इलाज लाइ बि कमु आणनि था। ॿहिराड़ी जा माण्हू हिन ॿूटे जे पननि खे घोटे सूर ऐं सोज वारी जाइ ते ॿधनि था जंहिंसां सूर ऐं सोज में फ़रहत अचे थी। उन खां अलावा हिन ॿूटे खे ॿियनि केतिरनि ई दवाउनि जोड़ण लाइ बि कमु आणनि था। धातुरे जूं दुनिया में लॻभॻि 15 जिन्सूं आहिनि जिन मां 10 सिंध में मौजूदु आहिनि।